उडेरोलाल सिंध में इम्कानी बारिशनि खे मुंहुं ॾियण लाइ डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान राशिद तरफ़ां पूरे ज़िले में रेन एमरजेंसी लॻाइण बावजूदि ज़िले जे वॾे में वॾे यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज अंदरि सफ़ाई सुथराई जो बंदोबस्तु न हुअण करे हर जॻह ते गंद कचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि। मथां वरी बारिशूं पवण करे गटरनि जो पाणी खॾनि में छोड़ करण बदिरां रोडनि ते वहण लॻो, जंहिं सबबि उडेरोलाल जे रहवासियुनि खे रोडनि तां गुज़रण में तकलीफ़ पेश अचे थी। उन मौक़े ते उडेरोलाल जे रहवासियुनि वसीम शेख, हसनैन शेख ऐं ॿियनि मीडिया जे नुमाइंदनि अॻियां दाहींदे चयो त यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज जो सेक्रेटरी अक्सर ड्यूटी तां ग़ाइबु हुअण करे उडेरोलाल शहरी उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में गंद कचिरे जा ढेर आहिनि। जीअं त हींअर बारिशनि जी मौसम आहे, उडेरोलाल में थोरी बारिश पवण करे रोडनि ते पाणी भीजी वियो आहे, जंहिं करे रहवासियुनि खे अच वञ में ॾाढी तकलीफ़ थिए थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।